नादर अली शाह जो पुटु आहे, यासीन शाह, ख़ालिद हुसैन शाह, ज़ाहिद हुसैन शाह, किथे पाण खे ख़ुदा था सम्झनि त उन्हनि ते ख़ुदा कंदो क़बर में बि जॻह न ॾींदी, न यासीन शाह खे, न ख़ालिद शाह खे, न जंसा शाह खे, न हिंदी यासीन शाह जी घरवारी खे, न ग़ुलाम मुर्तज़ा शाह खे, न सुभान अली गोपांग खे, न गुल मोहम्मद गोपांग खे, न दोस्त मोहम्मद गोपांग खे। मेरे फ़क़ीर जो शुक्र आहे ख़ुदा क़बर में ई जॻह न ॾींदनि। ख़ुदा कंदो ज़लील ख्वार हूंदा, ख़ुदा कंदो। हे अॼु वीडियो भरे मजबूरन थियणो पहुची रहियो आहे। त मां मिसकिन लतीम ते मथो चरत करे मूंखे क़तल करण जो धमकियूं था ॾियनि। सिंध हुकूमत खां मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे, ख़ुदा जे सदके यासीन शाह मथां कानूनी कार्रवाई कयो, सख़्तु कानून जे कटारे में आणो अचे, सॼी उमिरि क़ैद में लोड़ायोसि त जीअं ख़बर पइजी वञे जीअं मिसकिननि अबो जन सां थींदी आहे। मां हिकु मिसकिन ग़रीब आहियां, मुंहिंजा माउ पीउ कान आहिनि, कॾहिं मुंहिंजे मथां चरत करे मूंखे क़तल करण जो धमकियूं थो ॾिए, टारगेट थो करे, हर रोज़ु टारगेट थो करे। ख़ुदा गवाह, हर रोज़ु क़ुर ॿुधंदो आहियां, क़ुर लोॾे रहियो आहियां त ख़ुदा कंदो नसल तबाह हूंदो, ज़लील ख्वार हूंदो। किथे हिन सां माण्हू मुलवस आहिनि, नाला त नथो खणी सघां, हुननि त बि ख़ुदा कंदो ज़लील ख्वार हूंदो।